मौजूद। जी एस साथियों, शहीद इरफान लगारी की कब्र कुशाई जो आर्डर सेशन जज जनाब बदर काली साहब जिन नदीम बदर काली साहब जिन कयो है ऐं अॼु शाम ताईं उन में डायरेक्शन ॾिनी वई आहे SSP खे उन्हनि जे वारसनि खे यकीनी तहफ़ुज़ खे बणाईंदे ऐं लाश केयरफुली जेको आहे उनखे इहा डायरेक्शन ॾिनी वई आहे त पाबंद हूंदो त लाश जेकॾहिं वारस उन जी पोस्टमार्टम कराइणु चाहिनि था त उहा पोस्टमार्टम कई वेंदी। असां क़बर कुशाई जी एप्लीकेशन जेका शहीद जे भाउ क़ुर्बान अलीअ ॾिनी उन ते जनाब सेशन जज आर्डर कयो आहे ऐं अॼु शाम उहा क़बर कुशाई जेकी आहे यकीनी बणाई वेंदी। उन में सिविल जज मोरो जेको आहे उहो क़बर कुशाई जी मॉनिटरिंग कंदो ऐं उन जे निगरानीअ में उहा क़बर कुशाई कई वेंदी ऐं सॼी सिंध जे लाइ इहो इतलाउ आहे ऐं उन खां पोइ उन शहीद जे लाश खे अबाणे क़ब्रिस्तान में इज़त ऐं इकराम सां जेको आहे सो दफ़नायो।